नाज़रीन, उडेरोलाल में एहसास किफ़ालत सेंटर अंदर ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि लाइ आयल पैसनि मां ग़ैर क़ानूनी कटौती जारी आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। मौजूद है उडेरोलाल एहसास किफ़ालत सेंटर ते जिथे हिते जेका आवाम आहे उहा मेरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वंडे अचो त खान मालूम करियो। जिनको पानी न को धाणी कुछ शइ कोन बीमार माण्हू वेही वेही करे ढकिजी विया जंहिंसां 5 ॾींहं थी वो वेही वेही ठला हलिया वञो रुगो सिरहाट पैसा चवनि था पैसा आहिनि कोन रुगो ठला रुगो वेठा आहियूं बसि जगह मिले कोन थी मिशन ते पैसा ॾियनि त सही आहे हितां त पैसा कोन था ॾियनि। न काल्ह आयासीं 3 ॾींहं पिया आयासीं 4थो ॾींहुं पिया आहियूं चवनि था पैसा बताओ आहिनि कोन पुॼण ई कोन था ॾियनि मिशनूं ख़राब थी पयूं आहिनि कराया 3 चकर असांखां अहिड़ी हालत थी आहे। भाव खान पठान लसर पर विया तॾहिं ॿेड़ी हालत वरी हींअर हिते आया तॾहिं ॿेड़ी हालत असांखां बेवाजिबी न करियो जा यकियो गुम करियो जा असांखे ग़रीबनि खे आंदो आहे त ॾियो कंहिंखे। असांजे उडेर विलेज में पैसा हलन पिया पर मिलन कंहिं माण्हूअ खे कोन था जंहिंजा 50 कार्ड आहिनि डिवीज़ वारा उन्हनि जे पोयां अब किथे आहे फलाणे हंधि ॻोठा वञी उते कार्ड हिते जेके न्याणियूं बच्चा सुबुह 6 खां वठी वेठा आहिनि उन्हनि कंहिंजा बि अञा कार्ड कोन थिया आहिनि भले न्याणियूं वेठियूं न उन्हनि खां पुछी ॾिसो त हिकु कार्ड कंहिंजो थियो आहे। जी नाज़रीन, तव्हां एहसास किफ़ालत सेंटर में जेके मौजूदु औरतूं ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त असांखे गुज़रियल केतिरे ॾींहंनि खां हिते अचूं पिया मगर जेको आहे किस्त अदा न पई कई वञे। कैमरामैन सजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेरान टीवी, उडेरोलाल।